शिरकंदासी मंजूर वरसान खिलाफ नेब इंक्वायरी बंद। सिंध हाई कोर्ट जमानत वारी दरख्वास्त उखलाई छॾी आहे। आमदनी खां वधीक असासा केस में मंजूर वरसान खिलाफ सबूत नाहिन मिलिया। प्रोसिक्यूटर चयो त ॿुधायो वञे त इंक्वायरी जे हवाले सां कहिड़ो फ़ैसिलो थियो आहे। सिंध हाई कोर्ट पुछाणो कयो त मंसूर हुसैन वसाण खिलाफ इंक्वायरी बंद कई वई आहे। नेब प्रोसिक्यूटर जवाब ॾिनो त अदालत सूबाई सलाहकार मंसूर वसाण जी ज़मानत वारी दरख्वास्त उखलाई छॾी आहे। ख़बर अवां शेयर कई पिया। मंजूर वसाण खिलाफ नेब इंक्वायरी बंद कई वई आहे। सिंध हाई कोर्ट ज़मानत वारी दरख्वास्त उखलाई छॾी। आमदनी खां वधीक असासा केस में मंसूर वसाण खिलाफ सबूत नाहिन मिलिया। नेब प्रोसिक्यूटर चयो त ॿुधायो वञे त इंक्वायरी जे हवाले सां कहिड़ो फ़ैसिलो थियो आहे। सिंध हाई कोर्ट पुछाणो कयो त मंसूर हुसैन वसाण खिलाफ इंक्वायरी बंद कई वई आहे। नेब प्रोसिक्यूटर जवाब ॾिनो त अदालत सूबाई सलाहकार मंसूर वसाण जी ज़मानत वारी दरख्वास्त उखलाई छॾी आहे। ख़बर अवां सां शेयर कई पिया। मंसूर वसाण खिलाफ नेब इंक्वायरी बंद कई वई आहे। सिंध हाई कोर्ट ज़मानत वारी दरख्वास्त उखलाई छॾी आहे। प्रोसिक्यूटर ॿुधायो त आमदनी खां वधीक असासा केस में मंसूर वसाण खिलाफ सबूत नाहिन मिलिया। ॿुधायो वञे त इंक्वायरी जे हवाले सां कहिड़ो फ़ैसिलो थियो आहे। सिंध हाई कोर्ट पुछाणो कयो त मंसूर हुसैन वसाण खिलाफ इंक्वायरी बंद कई वई आहे। नेब प्रोसिक्यूटर जवाब ॾिनो त अदालत सूबाई सलाहकार मंसूर वसाण जी ज़मानत वारी दरख्वास्त उखलाई छॾी आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कई पिया। मंसूर वसाण खिलाफ नेब इंक्वायरी बंद थी वई आहे। सिंध हाई कोर्ट ज़मानत वारी दरख्वास्त उखलाई छॾी आहे। प्रोसिक्यूटर चयो त आमदनी खां वधीक असासा केस में मंसूर वसाण खिलाफ सबूत नाहिन मिलिया। सिंध हाई कोर्ट पुछाणो कयो त ॿुधायो वञे त इंक्वायरी जे हवाले सां कहिड़ो फ़ैसिलो थियो आहे। मंसूर हुसैन वसाण खिलाफ इंक्वायरी बंद कई वई आहे। नेब प्रोसिक्यूटर जवाब ॾिनो त अदालत सूबाई सलाहकार मंसूर वसाण जी ज़मानत वारी दरख्वास्त उखलाई छॾी। ख़बर अवां सां शेयर कई पिया। मंसूर वसाण खिलाफ नेब इंक्वायरी बंद थी वई आहे। सिंध हाई कोर्ट ज़मानत वारी दरख्वास्त उखलाई छॾी आहे। आमदनी खां वधीक असासा केस में मंसूर वसाण खिलाफ सबूत नाहिन मिलिया। सिंध हाई कोर्ट पुछाणो कयो त ॿुधायो वञे त इंक्वायरी जे हवाले सां कहिड़ो फ़ैसिलो थियो आहे। वधीक तफ़सील मालूम कंदासीं कराची मां इसाक सरकी खां। जी इसाक आगाह कजो। जी बिल्कुल। ॾिसो, सिंध हाई कोर्ट में जेको आमदनी खां वधीक असां जो इल्ज़ाम आहे, जंहिंमें जेको अॻूणो पीपी अॻवान मंजूर वसाण जी दरख़्वास्त सिंध हाई कोर्ट में ॿुधणी पई आहे, जंहिंमें अदालत पारां जेको वकील आहे मंजूर वसाण जो, उहो अदालत में पेश थियो आहे। जॾहिं त अदालत पारां जेको नेब जे वकील को पुछा कयो आहे त इंक्वायरी किथे पहुती, जंहिंमें अदालत पारां नेब प्रोसिक्यूटर खां इंक्वायरी जेको बंदि करण जी हिदायत करे छॾी आहे। जॾहिं त मंजूर वसाण जे ख़िलाफ़ हिन टाइम ताईं को बि सबूत जेको आहे उहो नाहे मिली सघियो। जॾहिं त अदालत पारां नेब प्रोसिक्यूटर जे जवाब न ॾियण ते जेको केस ख़तमु करे छॾियो आहे। जॾहिं त नेब पारां 2020 में जेको इंक्वायरी जो शुरू जेको सिलसिलो हुयो उहो शुरू कयो हुयो ज़मीर अहमद घुमरो जो चवणु आहे। जॾहिं त कंहिं बि क़िस्म जो को बि जेको सबूत आहे उहो नाहे मिलियो। जॾहिं त जेकी दरख़्वास्त आहे उहा अदालत ख़तमु करे छॾी आहे, जंहिंमें अदालत पारां अॼु जेको आहे इहो फ़ैसिलो कयो वियो आहे त जेको 2020 खां केस हले पियो मंजूर वसाण जे ख़िलाफ़ नेब में, उन हवाले सां जेको नेब प्रोसिक्यूटर हो उहो अॼु सबूत पेश करण में नाकाम थी चुको आहे, जंहिंमें अदालत पारां जेको केस आहे उहो ख़तमु कयो वियो आहे। इन हवाले सां मंजूर वसाण जेको आहे पहुतो हुयो सिंध हाई कोर्ट, जंहिंमें सिंध हाई कोर्ट में पीपी जा जेके कारकुन आहिनि उहे बि पहुतल हुया। उन सां गॾोगॾु जेको वकील आहे मंजूर वसाण जो ज़मीर अहमद घुमरो, हुन पारां ॿुधायो वियो आहे त जेको प्रोसिक्यूटर आहे उहो सबूत कठा करण में नाकाम थी चुको आहे। ऐं इन हवाले सां जेको अदालत आहे उहो फ़ैसिलो करे छॾियो आहे, जंहिंमें जेको 2020 में केस हले पियो उहो सिंध हाई कोर्ट पारां अॼु जेको केस आहे उहो ख़तमु कयो वियो आहे। जी महिरबानी साख तफ़सील ॾियण लाइ।